बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अॼु असां सोड़ खां शुरूआत कयूं था। सोड़ सां अंगनि ऐं अखरनि जो ऑर्डर चेंज कबो आहे। हिते मां कुझु अंग टाइप कयां थो। 1 4 5 6। इन्हनि अंगनि जो ऑर्डर चेंज करण लाइ पहिरियां असां इन्हनि अंगनि खे सिलेक्ट कंदासीं ऐं पोइ सोर्ट जे ऑप्शन में वेंदासीं ऐं हिते असेंडिंग बाय डिफ़ॉल्ट आहे ऐं असां डिसेंडिंग खे सिलेक्ट करे ओके कंदासीं त हिननि अखरनि जो जेको ऑर्डर आहे उहो डिसेंडिंग ऑर्डर याने वॾनि नंढाईअ में थी वेंदो। पहिरियों वॾो में वॾो अंगु आहे 6 ऐं आख़िर में नंढो में नंढो आहे। 6 खां पोइ नंढो अंगु 5, उन खां पोइ 4, पोइ 3, पोइ 2, पोइ 1 आहे। ऐं साॻियो ई इन्हनि अखरनि जो ऑर्डर चेंज करण लाइ याने इनखे असेंडिंग ऑर्डर में रखण लाइ असां सोर्ट जे ऑप्शन में वेंदासीं ऐं असेंडिंग खे सिलेक्ट करे असां ओके कंदासीं त साॻियो ई इन्हनि जो ऑर्डर असेंडिंग में थी वेंदो। ऐं हाणे असां लफ़्ज़नि जो ऑर्डर चेंज कयूं था। असां लफ़्ज़ कुझु टाइप कंदासीं। ही लफ़्ज़ मां टाइप कया आहिनि। इन्हनि लफ़्ज़नि खे पहिरियां असां सिलेक्ट कंदासीं ऐं सोर्ट जे ऑप्शन में वेंदासीं ऐं डिसेंडिंग खे सिलेक्ट करे असां ओके कंदासीं त हिननि लफ़्ज़नि जो ऑर्डर जेको आहे त चेंज थी वेंदो। यानी पहिरियों ए वारो लफ़्ज़ हुयो, हिते आख़िर में हाणे ए वारो लफ़्ज़ आहे। रिवर्स आहे, उबतड़ आहे। पहिरियों डी वारो आहे, उन खां पोइ सी वारो, पोइ बी वारो ऐं आख़िर में ए वारो आहे। साॻियो ई इन्हनि लफ़्ज़नि जो ऑर्डर यानी इन्हनि खे असेंडिंग में रखण लाइ असां सोर्ट ऑप्शन में वञी असेंडिंग खे सिलेक्ट करे ओके कंदासीं त हिन लफ़्ज़नि जो ऑर्डर असेंडिंग में अची वेंदो। ऐं हाणे असां बॉर्डर जो इस्तेमालु सिखूं था। उन लाइ मां सेव थियल फाइल खे ओपन कयां थो। ही फाइल ओपन थी आयो आहे। असां हिननि अखरनि खे पहिरियों सिलेक्ट कंदासीं ऐं बॉर्डर जे भरिसां नंढड़े एरो खे क्लिक कंदासीं त मुख़्तलिफ़ बॉर्डर जी लिस्ट ईंदी। असां बॉटम बॉर्डर खे क्लिक कंदासीं त हेठां बॉर्डर अची वेंदो ऐं टॉप बॉर्डर खे क्लिक कंदासीं त मथां बॉर्डर अची वेंदो ऐं लेफ़्ट बॉर्डर खे क्लिक कंदासीं त खाॿे तरफ़ खां बॉर्डर अची वेंदो ऐं राइट बॉर्डर खे क्लिक कंदासीं त साॼे तरफ़ खां बॉर्डर अची वेंदो। अगरि असां नो बॉर्डर खे क्लिक कंदासीं त जेके बि बॉर्डर आहिनि उहे हटिजी वेंदा। ऐं हाणे असां ऑल बॉर्डर्स ऐं आउटसाइड बॉर्डर्स जो फ़र्क़ु ॾिसूं था। अगरि असां ऑल बॉर्डर खे क्लिक कंदासीं त हर नई लाइन जे चौधारी बॉर्डर ईंदो। पहिरीं ॾिसो मैनेजिंग फाइल्स एंड फोल्डर जे चौधारी बॉर्डर आहे ऐं उन खां पोइ ही पैराग्राफ 1 ऑफ खां वठी फोल्डर ताईं ख़तमु आहे, इन जी चौधारी बॉर्डर आहे। वधीक कॉन्सेप्ट क्लियर करण लाइ मां जेको आहे त फाइल समेत जेको आहे त सिलेक्शन करे जेको आहे त बॉर्डर जे ऑप्शन में वञी ऑल बॉर्डर खे क्लिक कंदसि त ॾिसो फाइल वारी जेका लाइन आहे इन जे बि चौधारी बॉर्डर आहिनि। ऐं अगरि असां जेको आहे त नो बॉर्डर करे आउटसाइड बॉर्डर्स कंदासीं त सॼनि अखरनि जी चौधारी तव्हां ॾिसो बॉर्डर अची वेंदा। यानी इहो जेको आहे फ़र्क़ु आहे ऑल बॉर्डर ऐं आउटसाइड बॉर्डर में। असां हिननि खे नो बॉर्डर कयूं था त हीअ बॉर्डर हटिजी वेंदा। ऐं हाणे असां शो हाइट जो ऑप्शन सिखंदासीं। शो हाइट जो असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं टाइपिंग दौरान असांखे इहो ॾिसणो पवंदो आहे त इंटर बटन या टैब या स्पेस जो असां जेको आहे त केतिरो इस्तेमालु कयो आहे। उन लाइ असां शो हाइट जो ऑप्शन इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां शो हाइट खे क्लिक कंदासीं त मुख़्तलिफ़ निशानियूं ईंदियूं
जेको एरो वारी निशानी आहे इहा टैब खे ज़ाहिर कंदी आहे, यानी असां 1 2 3 4 दफ़ा टैब ॾिनी आहे ऐं आख़िर में इहा जेका निशानी आहे इन खे पैराग्राफ मार्क चइबो आहे ऐं जिते बि असां इंटर बटन जो इस्तेमालु कंदा आहियूं इहा निशानी ईंदी आहे। ॿियूं जेके डाट वारी निशानियूं आहिनि सो पेज खे मां ज़ूम इन कयां थो, तव्हां ॾिसी सघो था त हर लफ़्ज़ खां पोइ डाट आहे, यानी असां हिकु दफ़ो जेको आहे त स्पेस बटन जो इस्तेमालु कयो आहे। सो अगरि कर्सर खे मां जेको आहे त 2 जे अॻियां रखी स्पेस बटन खे प्रेस कंदसि, ॾिसो त डाट जो तइदादु वधंदो वेंदो। सो हीअ आहे शो हाइट जो इस्तेमालु। सो नाज़रीन, अॼु असांजो जेको आहे त पैराग्राफ ग्रुप मुकमल थी वियो आहे। सो ईंदड़ वीडियो में असां इंशाल्लाह स्टाइल्स खां शुरू कंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।